अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बिलिया पेन खाधो बिलिया पेन वे अजीब ॻाल्हि आहे यार, टिकरी यार घणी भाकुर पाए मिलंदा हाणे हथ न राजन। वे वठी आयसि नेठ। हा वाह सलीम, वठी त आयो आहियां पर सम्झे ई कोन तूं, तव्हां सम्झायोसि। छा सम्झां? सम्झण जे लाइ रहियो चाहे चटी पई चाकर ते भर वताया तूं। किरोना खणी आया हिकिड़ा, केबिन मुंहिंजी बंदि। ॼण मां केबिन ते इहे पापा बिस्किट सिगरेट नथो खपायां, ॼण किरोना जा कैप्सूल थो खपायां। इहा ॻाल्हि नाहे खादम। हा ख़बर आहे इहा ॻाल्हि नाहे। असुल में हुकूमत खे मिलणा आहिनि पंज, तॾहिं थी इहो टोपी ड्रामो रचाए केॾो आई किरोना किरोना किरोना। खादम इटली जो अवाम बि पहिरियां ईअं पियो चवे, जॾहिं हाणे इन वबा खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो अथनि त उन साॻे अवाम इटली जी हुकूमत खां पंहिंजी उन लापरवाहीअ ते माफ़ी घुरी वरिती। हा, इटली जे अवाम खे लापरवाहीअ चाइना खां वधीक लास ॾिनो आहे। रोज़ सवन में था माण्हू अॼु शिकार थियनि खादम भाउ। इन करे पीपल्स पार्टी जी आला क़यादत अदी फरियाल टालपुर मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सीएम जे खयल लॉकडाउन वारे कदम खे असां अवाम खे ख़ुशामदीद करणु घुर्जे। छो त उन जो खयल कदम सिंध सां सॼणाइप जो सुहिणो सबूत आहे। उहो सभु कुझु उन्हनि असांजे लाइ कयो आहे त जीअं असां ऐं असांजे घर वारा इन वबा खां महफ़ूज़ रहनि। 14 ॾींहं खादम सिर्फ़ु 14 ॾींहं पंहिंजी हुकूमत सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए बीहणो पवंदो। ऐं हा, उन खां पोइ ॾिसंदे त इहे साॻियूं ख़ुशियूं वापसि मोटी ईंदियूं। ऐं 14 ॾींहंनि ताईं मां खाईंदुसि छा? मिटी खाईंदुसि। अड़े चरिया, उन लाइ तूं परेशान न थी। जरा जी माण्हू आहे तूं। ॿारनि जी बाबा लोधा घर में कीअं न परेशान थियां। अड़े यार, असांजो वेठा आहियूं, बाक़ी ही दोस्त कहिड़े कम ईंदा? हुकूमत बि वसार सभिनी जी ख़िदमत कंदी, पर उन खां अलावा असां बि हिक ॿिए जी मदद कंदासीं। इहो सभु कुझु उन्हनि असांजी भलाईअ जे लाइ कयो आहे त जीअं असां ऐं असांजा घर भाती इन वबा खां बची सघनि। बहसियत हिकु क़ौम, दोस्त खे पंहिंजे दोस्त, पाड़े वारे खे पंहिंजे पाड़े वारे जी ऐं सरहदी वारनि खे पंहिंजे मिसकिन माइटनि जी मदद करे हिकु सुठे इंसान जो सबूत ॾियणो पवंदो। छो त अकेली हुकूमत कुझु बि कोन करे सघंदी भाऊ। असां हिकु अहिड़ी वबा सां मुंहुं ॾेई रहिया आहियूं जेका पूरी दुनिया में पखिड़िजी वई आहे। WHO जी ॿुधायल एहतियातनि ते अमल कंदे असांखे हिक ॿिए जी मदद करणी पवंदी ऐं सिंध हुकूमत जो बि साथ ॾियणो पवंदो। चइबो त इहे इमदाद वारा जेके बि इहे शोशान इहे ग़लति आहिनि। हा, इहा बेकुल माण्हुनि जी ख़ाम ख़्याली आहे। खादम तूं कंहिं बि ॻाल्हि खां परेशान न थी। मां इम्तियाज़ तोसां हर ॻाल्हि में गॾु आहियूं न। कोरोना वायरस आगाही प्रोग्राम पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध।